वालेकुम व्यूअर्स, अमां ॾिसो पिया दरानी जो प्रोग्राम कश्मीर टाक ऐं आऊं आहियां सुभान खुसो। व्यूअर्स, अॼु जेका जंहिं ॻाल्हि ते गुफ़्तगू कबी उहा हिकु तस्वीर आहे जंहिं तस्वीर हिकिड़ो ममण मचाए छॾियो आहे। उहा तस्वीर कंहिंजी आहे उहो तव्हांखे ॿुधायां थो। उनखां पोइ अॻिते इन सॼे मामले ते पहिरां खणंदासीं त आख़िर इहो मामिलो आहे छा, इहे इख़्तिलाफ़ आहिनि छा, इहो मामिलो सॼो किथे वञी दंग कंदो। सॼे मामले ते गुफ़्तगू कबी। तस्वीर जेका गुज़िरियल ॾींहुं वायरल थी आहे, तक़रीबन मग़रिब खां पोइ हिकिड़ी तस्वीर वायरल थी आहे जंहिंमें जेको आहे सूबाई वज़ीर आहिनि जंहिंजो कश्मीर सां तालुक़ु आहे, मुकेश कुमार चावला साहिबु, ऐं सूबाई वज़ीर आहिनि मीर शबीर अली ख़ान बिजाराणी साहिबु, MP आहिनि कंदकोट मां मीर आबिद ख़ान सुंदराणी साहिबु ऐं मीर महबूब ख़ान बिजाराणी साहिबु। उहा तस्वीर सूबाई वज़ीर मुकेश कुमार चावला जे कराची वारे बंगले तां आहे। उहा उतां जेका तस्वीर आहे जंहिंमें इहे चारई जेके पीपल्स पार्टी जा अॻवान आहिनि इहे मुस्कुराईंदे नज़र अचनि था। जॾहिं उहा तस्वीर सोशल मीडिया ते वायरल थी त तमामु हिकिड़ा बहस कश्मीर में छिड़ी पिया आहिनि। कंहिं इहो चवंदे नज़र आयो कि माण्हू त कश्मीर जेको हिकिड़ो पुराणो इतिहादु आहे सरदार सलीम मज़ारी साहिब जो ऐं मीर आबिद ख़ान सुंदराणी जो, उहो ख़तमु थियण तरफ़ वञे पियो। कनि चयो त कश्मीर में पीपल्स पार्टी अंदरि ॾफेड़ पैदा थियो आहे, त किथे वरी जेके सरदार सलीम जान जा फॉलोअर्स आहिनि उन्हनि जेको आहे सरदार सलीम जान जा प्रोफाइलनि ते तस्वीरूं रखी उन्हनि सां यकजहती जो इज़हार कयो आहे। इहे बि चवंदे नज़र आया आहिनि त सरदार सलीम जान मज़ारी हिन कश्मीर जी सियासत जो जेको आहे किंग मेकर आहे, उनखे कोई बि अकेलो नथो करे सघे। इन समेत मुख़्तलिफ़ जेके बहस आहिनि अॼु उहे सोशल मीडिया जी ज़ीनत बणियल रहिया, पर ॿिन्ही तरफ़नि खां वाज़े तरीक़े सां को अहिड़ो न्यापो न आयो जीअं जंहिंखे चई सघूं त अमली तौर ते को मीर आबिद ख़ान सुंदराणी साहिबु को सरदार सलीम मज़ारी खे अलविदा चई चुका आहिनि, या हुननि बाज़ाब्ता तौर ते को इतिहाद पाण में क़ाइमु कयो आहे ऐं सरदार सलीम मज़ारी खे अकेले करण जी हिकिड़ी कोशिशि आहे। बाज़ाब्ता तौर ते त किथे बि अहिड़ी का ॻाल्हि साम्हूं न आई आहे। हाणे पाण इन सॼे मामले जा पहिरां खणंदासीं त आख़िर इहो मामिलो आहे छा। तव्हांखे मां ॿुधायां त कुझु अर्सो पहिरियां सरदार सलीम जान मज़ारी हाजी अब्दुल खोसो साहिब जे बंगले ते हिकु ख़िताबु कयो, जेको हाजी अब्दुल खोसो साहिब तरफ़ां जेके कश्मीर जा MP आहिनि उन्हनि तरफ़ां हिकु आजियाणे जी तक़रीब हुई सरदार सलीम मज़ारी साहिब जे मान में। उन में सरदार सलीम मज़ारी वाज़े लफ़्ज़नि में छाकाणि त इहे अफ़वाह हुया त सरदार सलीम मज़ारी साहिब ऐं सूबाई वज़ीर मुकेश कुमार चावला विच में इख़्तिलाफ़ आहिनि, पर सरदार सलीम जान मज़ारी साहिबु वाज़े लफ़्ज़नि में हिकु तक़रीर कई जंहिंमें चयो त कश्मीर सां तालुक़ु आहे, हिकु सूबाई अक़लियती वज़ीर आहिनि जेके असां ख़िलाफ़ु साज़िशूं कनि था ऐं हू नथा चाहिनि त असां पीपल्स पार्टी में रहूं। जॾहिं खां असां पीपल्स पार्टी में आया आहियूं हू असां ख़िलाफ़ु साज़िशूं कंदे नज़र अचे पियो। पर हुन इहो बि चयो त साज़िशनि वाज़िशनि सां कुझु बि न थींदो आहे, जिन माण्हुनि जा हथ पेर न पहुचंदा आहिनि उहे माण्हू साज़िशूं कंदा आहिनि। उन ॻाल्हि खां पोइ उन तक़रीर खां पोइ इहो वाज़े थी वियो हो त सरदार सलीम जान मज़ारी साहिबु ऐं सूबाई वज़ीर मुकेश कुमार चावला साहिब में सख़्तु इख़्तिलाफ़ आहिनि। पाण हिकिड़ो इंटरव्यू कयोसीं हाजी अब्दुल खोसो साहिब जो, असां जेके व्यूअर्स आहिनि उन्हनि खे यादि हूंदो जंहिंमें हाजी अब्दुल खोसो साहिबु चयो त मुकेश सां असांजो कहिड़ो मुक़ाबिलो आहे। मुक़ाबिलो उन्हनि सां कबो आहे जंहिंमें हिमत हुजे ऐं जंहिंसां मुक़ाबिलो करे सघिजे। गोल मोल अल्फाज़ में हाजी साहिबु इहो बि चई विया हुआ। उन ॾींहं खां पोइ अॼु कुझु अर्सो पहिरियां जॾहिं तव्हां ॾिठो त जेको सूबाई वज़ीर आहिनि मुकेश कुमार चावला साहिबु, उन्हनि तरफ़ां बि को रद्दमल साम्हूं न आयो ऐं ख़ामोशी अख़्तियार थी सॼे मामले ते। उनखां पोइ हाणे ताज़ो बिलावल हाउस में जेको आहे त मीर आबिद सुंदराणी आहिनि जेके सरदार सलीम मज़ारी जा इतिहादी आहिनि, उन्हनि जी बिलावल भुट्टो सां मुलाक़ात थी। ऑफिशियल तरीक़े सां जेको बिलावल भुट्टो तर्जुमान आहे उन हिकिड़ी तस्वीरूं बि जेका सहाफ़ियुनि खे मोकिलियूं ऐं उन जेको टिकर्स हुया उहे बि उन जेको आहे तर्जुमान तरफ़ां मोकिलिया विया हुया सहाफ़ियुनि खे। उन मां इहा मुलाक़ात में इहो चयो वियो त जेके कश्मीर जा मामलात आहिनि बिलावल भुट्टो सां जेको आहे मीर आबिद सुंदराणी शेयर कया आहिनि ऐं मुख़्तलिफ़ मामलात ते मुलाक़ात थी आहे। कल्ह जेका तस्वीर साम्हूं आई आहे उनमें असांजा ज़रिया इहे ॿुधाइनि था त हिकु नओं इतिहादु ठहणु वञे पियो ऐं इतिहाद में इहो थींदो त जेके छाकाणि जेको इतिहादु आहे जेको मीर आबिद सुंदराणी आहे उहो कश्मीर जी जेको क़ौमी असेंबली सीट आहे उन में अहम किरदारु रखे थो। ऐं जॾहिं मीर आबिद सुंदराणी जंहिं धुर सां बीहंदो जेका क़ौमी असेंबली सीट आहे उहा उनजे खाते में ईंदी। अगरि पीपल्स पार्टी अंदरि वोटिंग थिए ऐं अंदरि अगरि टिकटनि जी विरासत जो मामिलो थींदो तॾहिं बि जंहिंसां मीर आबिद सुंदराणी बीहंदो उहा टिकट उनखे मिलंदी। जेका गुज़िरियल इलेक्शन में बि ईअं थियो जॾहिं मीर आबिद सुंदराणी सरदार सलीम मज़ारी जे हक़ में वोट कयो त एहसान रहमान मज़ारी साहिब खे जेको आहे उहा टिकट मिली ऐं MP टिकट हाजी अब्दुल खोसो साहिब खे मिली। अहिड़े तरीक़े सां सरदार सलीम मज़ारी खे कश्मीर जे तक मां 2 टिकट्स मिलियूं ऐं जेको मीर शबीर अली ख़ान बिजाराणी आहे उनखे सूबाई असेंबली जी जेका पंहिंजी तक आहे जिते हुनजो वालिद साहिबु जितां इलेक्शन विढ़ंदो हो ऐं तंगवानी वारी सीट उहा मिली ऐं उन्हनि खां बाद में जेका ज़िले चेयरमैनशिप आहे उहा बि उन्हनि जे हिसे में आई। हाणे ज़रिया इहे ॿुधाइनि था त मीर शबीर अली ख़ान इहा कोशिशि करे पियो त जेका क़ौमी असेंबली सीट आहे उहा बि उन्हनि जे हिसे में अचे ऐं जेको सूबाई असेंबली सीट आहे उहा बि उन्हनि जे हिसे में अचे। ऐं इहो तॾहिं ई मुमकिन थी सघे थो जॾहिं मीर आबिद ख़ान सुंदराणी साहिबु जेको आहे उन्हनि सां गॾु बीहनि ऐं उन्हनि जे हक़ में वोट कनि। असांजा ज़रिया चवनि था त इहा कोशिशि हले पई ऐं जल्द को अहिड़ो जेको आहे त
इताद ठहंदो ऐं ॻाल्हियूं साम्हूं ईंदियूं। पर हिन वक़्तु ताईं बाज़ाब्ता तरीक़े सां पाण इहो नथा चई सघूं हिकु फ़ोटो जे आधार ते त को मज़ारी साहिब जो ऐं सुंदराणी साहिब जो को इताद टुटी वियो आहे। इहा फ़िलहालु हिकु फ़ोटो ताईं महदूद आहे, पर जेके कुझु में जेके ॻाल्हियूं हलनि थियूं, चवण वारा इहो चवनि था ऐं इहे सरगोशियूं हलनि पियूं त जेको मीर आबिद सुंदराणी आहे उहो सरदार सलीम जान मदारी खे अलविदा करे ऐं नओं हिकिड़ो इताद ठहंदो। ऐं बाज़ाब्ता तौर ते फ़िलहालु हिन वक़्तु ताईं का अहिड़ी हिकमत अमली साम्हूं न आई आहे, को अहिड़ो वज़ाहती बयानु साम्हूं न आयो आहे। पर जीअं मां तव्हांखे पहिरियों चयो त हिकु फ़ोटू आहे, उन फ़ोटू हिकिड़ो ममण मचायो आहे। उहो ममण ईअं आहे त उनखां पोइ जॾहिं पाण इहो फ़ोटो शेयर कयोसीं पंहिंजे जेको आहे त दरिया न्यूज़ जे वार ते, तक़रीबन में मुख़्तलिफ़ जेके माण्हुनि जा कमेंट्स साम्हूं आया। उन में ऐं कुझु माण्हुनि इहो लिखियो त कश्मीर जो सहाफ़ी आहे हाकिम नसीराणी साहिबु, उन्हनि लिखियो त मुंहिंजा ज़रिया उहे ॿुधाइनि पिया त कश्मीर जे ईंदड़ इलेक्शन में मीर शबीर अली ख़ान क़ौमी जे तक ते बीहंदो ऐं मीर महबूब अली ख़ान पंहिंजे अबाणे जेका सीट आहे इलेक्शन विढ़ंदो। वज़ारत ऐं तालुको कंदकोट सुंदराणी हवाले ज़िलो डोमकी जो। बाक़ी सियासत में का ॻाल्हि हरफ़ आख़िर न आहे। कश्मीर सियासत जो गेम चेंजर पोइ बि सरदार सलीम जान मदारी आहे। ही सभु फ़क़ति कयास आरायूं आहिनि। इहो सहाफ़ी हाकिम। उनखां पोइ हिकिड़ो पुलिस सरकार बरकत ने लिखियो आबिद ख़ान सुंदराणी चीफ सरदार आहे ऐं शबीर अली ख़ान बिजाराणी बि चीफ सरदार आहे। हिकु सरदार ॿिए सरदार जी हुक्मरानी मञण जो सवाल ई पैदा नथो थिए। इहे सोशल मीडिया ते मुख़्तलिफ़ बहस हलिया आहिनि। उनखां अलावा किथे जेको आहे त मुख़्तलिफ़ माण्हू आहिनि कंहिं जेको आहे त मुख़्तलिफ़ जेके माण्हुनि मुख़्तलिफ़ कमेंट्स ॾिना आहिनि। उनमें ऐं जेको आहे त एडवोकेट आहे सफदर हुसैन कल उन्हनि लिखियो आहे, हा यार इहे सभु गॾु थियनि, अञा जेके रहियल हुजनि उहे बि गॾु थियनि, पोइ बि सरदार सलीम जान सां मुक़ाबिलो नथा करे सघनि। कुझु हक़ीक़तूं ही बि आहिनि त असां जे ॾुखी सुखी में जल्द पहुच में मज़ारी हाउस आहे। बाक़ी उहो मुकेश चावला त कश्मीर जो हूंदे बि कॾहिं ॾुख सुख में हली बि न आयो आहे। असांखे सभु खां कश्मीर शहर लाइ सरदार सलीम जान मदारी बलवा जेको किंग ऑफ कश्मीर आहे। अहिड़े तरीक़े सां जीअं मां तव्हांखे ॿुधायो त मुख़्तलिफ़ सोशल मीडिया ते बहस मुबाहिसा हलिया। जीअं मां पहिरियों चयो त सरदार सलीम जान जे जेके फॉलोअर्स आहिनि, जेके उन्हनि सां प्यारु कनि था, उन्हनि जेके पंहिंजे फेसबुक ते डीपियूं लॻायूं ऐं मुख़्तलिफ़ शेरो शायरी अंदाज़ में उन्हनि सां पंहिंजी यकजहती जो इज़हार कयो। अहिड़े तरीक़े सां जो कश्मीर जो MP आहे जादुरुफ़ खोसो साहिबु, उन्हनि जो जेको पेज आहे उन्हनि ते बि उन्हनि सरदार सलीम जान जो तस्वीर जेका अपलोड कई ऐं ताज़ी जेका तस्वीर अपलोड कई। उन्हनि बि जेको सरदार सलीम जान सां पंहिंजी यकजहती जो इज़हार ॾेखारियो। अहिड़े तरीक़े सां सॼे जेको कश्मीर में जेको बहस ऐं मुबाहिसो रहियो आहे, अॼु उहा इहा तस्वीर आहे। हाणे ॾिसजे त इहो तस्वीर किथे दंग थी करे जेके कयास आ रहियूं आहिनि त मीर आबिद सुंदराणी सरदार सलीम जान मदारी जे ग्रुप खे अलविदा चई करे शबीर अली ख़ान सां हिकिड़ो इताद ठाहे पियो, या सिर्फ़ु इहा तस्वीर आम रूटीन जी माण्हू दोस्तनि सां संगतनि सां हिकिड़ी गैदरिंग थींदी आहे उहा थींदी, या वाक़ई पीपुल्स पार्टी अंदरि धड़ाबंदी आहे। छाकाणि त ज़रिया इहो बि ॿुधाइनि था त सरदार सलीम मदारी साहिबु जेको आहे त कुझु अर्सो पहिरियां मैडम फरियाल टालपुर सां बि शिकायत कई त जेको सूबाई वज़ीर आहे उहो असां ख़िलाफ़ु साज़िशूं करे पियो। हाणे उहो पंहिंजे पाण वज़ाहतनि सरदार सलीम जान पंहिंजी तक़रीर में बि चई चुका आहिनि त सूबाई वज़ीर मुकेश कुमार चावला असां ख़िलाफ़ु साज़िशूं करे पोइ इहो चई सघूं था मुमकिन आहे त मुकेश कुमार चावला साहिबु इहे कोशिशूं कंदो हुजे त मदारी साहिब खे कश्मीर में अकेलो कराइजे ऐं जेको सुंदराणी आहे छाकाणि जेके क़ौमी असेंबली सीट आहे ऐं उहो सुंदराणी जंहिंसां बि गॾु बीहंदो उहो माण्हू मज़बूत ऐं साम्हूं मज़बूत थी करे साम्हूं ईंदो। हाणे पर ॾिसजे जीअं मां पहिरियों चयो त इहा तस्वीर किथे थी दंग करे सिर्फ़ु इहे कया सारनि ते मामिलो थिए थो, या वाक़ई को नओं ग्रुप थी करे साम्हूं अचे। अॼु प्रोग्राम सुभाणे वरी कंहिं ॿिए प्रोग्राम ॿिए कंहिं इशू ते मुलाक़ात थींदी। अलाह।